कलोई में डेंगी जा 20 खां वधीक केस ज़ाहिर थियण जो इंकशाफ थियो आहे। कलोई में डेंगी जा 20 खां वधीक केस ज़ाहिर थियण जो इंकशाफ थियो आहे। ॻोठ पधरो मोरा में डेंगी विघे फौत थियल ॿारड़े जो जनाज़ो खॼण दौरान यूथ फोरम तरफ़ां एहतजाज कयो वियो। यूथ फोरम जे अॻवाणियुनि जो चवणो हो त ॿारड़ो डेंगी वायरस सबबि फौत थियो आहे। सिहत खाते रुको हिकु ॾींहुं कैंप लॻाई। अॻवाणियुनि जो चवणो आहे त डेंगी जा रोज़ानो केस ज़ाहिर थी रहिया आहिनि। सिहत खातो निंड सुतल आहे। कलोई में डेंगी जा 20 खां वधीक केस ज़ाहिर थियण जो इंकशाफ थियो आहे। ॻोठ पधरो मोरा में डेंगी विघे फौत थियल ॿारड़े जो जनाज़ो खॼण दौरान यूथ फोरम तरफ़ां एहतजाज कयो वियो। यूथ फोरम जे अॻवाणियुनि जो चवणो आहे त ॿारड़ो डेंगी वायरस सबबि फौत थियो आहे। सिहत खातो रुगो हिकु ॾींहुं कैंप लॻाई। अॻवाणियुनि जो चवणो आहे त डेंगी जा रोज़ानो केस ज़ाहिर थी रहिया आहिनि। सिहत खातो निंड सुतल आहे।